ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, पोई कथा में पाण श्री श्याम सुंदर जी कृपा से श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद संपूर्ण कयो हो। अचो त प्यारा भक्तों, अज पाण सब मिली करे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 11 स्कंद एक तमाम सुंदर टेका से शुरू कयूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद में भरियल आहे 10 ही स्कंदन जो सार। भगवान जे मुख जो दर्शन, मुक्ति लीला ऐं ज्ञान भक्ति तत्व जो विचार। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 11 स्कंद शुरू करे रहा आयूं, जैं जो नालो आहे नारद मुनीअ जो वासुदेव जी के ज्ञान ॾियण। प्यारा भक्तों, 11 स्कंद में कुल 31 अध्याय आहिनि, जिन मां अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो पहिरियों अध्याय शुरू करे रहा आयूं, जैं जो नालो आहे दुर्वासा ऐं ॿियनि रखेश्वरनि जो द्वारिका में अचण। प्यारा भक्तों, राजा परीक्षित 10 स्कंद जी कथा ॿुधी श्री सुखदेव जी खां पुछियो त हे मुनिनाथ, यदुवंशी त धर्मात्मा ऐं हरि भक्त हुआ, तिन खे दुर्वासा ऋषि श्राप छो ॾिनो हो? इहो ॿुधी श्री सुखदेव जी चयो, हे राजा, इहो हाल हिन तरह आहे त हिकिड़े ॾींहुं श्याम सुंदर पंहिंजे मन में वीचार कयो त मूं पृथ्वीअ जे भार लाहिण ऐं दुष्टनि जे मारण वास्ते अवतार वरितो आहे, जंहिं करे संसारी माण्हू मुंहिंजी लीला ऐं कथा ॿुधी ऐं परी भवसागर पार लंघे वञनि ऐं वॾनि दैतन कंस, जरासंध ऐं ॿियनि अधर्मी राजाउनि खे मारे ऐं कौरवनि ऐं पांडवनि जी महाभारत कराए पृथ्वीअ जो भार त लाथो वियो, पर 56 करोड़ यदुवंशी जे ज़बरदस्त धनवान आहिनि, तिन जो अञा पृथ्वीअ ते भार पियो आहे। पर उहे सभई मुंहिंजी संतान ऐं भाई बंधु आहिनि, जिन खे मूं पालियो आहे, तंहिं करे उन्हनि खे पंहिंजे हथ सां मारणु चङो न थींदो। कंहिं ब्राह्मण खां श्राप ॾियारे माराइणु घुरिजे। ईअं वीचारींदे ई उन जी मर्ज़ीअ मूजिबि दुर्वासा, वशिष्ठ ऐं ॿिया केतिरा रखेश्वर तीर्थ यात्रा कंदा द्वारिकापुरीअ में अची निकिता। श्री कृष्ण उन्हनि जी पूजा ऐं आदर भाव करे हथ जोड़े वेनती कई त जीअं तव्हां दयाल थी पंहिंजो दर्शन ॾिनो आहे, तीअं थोरा ॾींहं उते रही मुंहिंजी इच्छा पूरी करियो त मां तमामु तव्हांजो वॾो आभारी रहंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी रखेश्वरनि चयो त महाराज, हिते असांजो तप ऐं जप विधीअ सां नथो थी सघे। श्री कृष्ण चयो, हे मुनेश्वरों, तव्हां पौंड्रेक क्षेत्र में जो हितां खां तमामु वेझो आहे, उते वञी रहो ऐं ईश्वर सुमरण करियो। इहा ॻाल्हि मञी सभई रखेश्वर पौंड्रेक क्षेत्र में हलिया विया ऐं विधीअ सां परमेश्वर जो तप करण लॻा। प्यारा भक्तों,
हिकिड़े ॾींहुं कृष्ण भॻवान जी माया सां प्रद्युमन श्याम ऐं ॿिया वॾा यदुवंशी ओॾां शिकार करण वास्ते विया। उते उन्हनि रखेश्वरनि खे तप कंदो ॾिसी पाण में चयाऊं त ही सभई ब्राह्मण संसारी माण्हुनि खे ठॻण वास्ते कोरी समाधि लॻाए वेठा आहिनि। जे इहे सच्चा महापुरुष आहिनि त गुज़रियल हलंदड़ ऐं ईंदड़ टिनी वक़्तनि जो हाल मालूम हूंदनि। इहा ॻाल्हि ॿुधी श्याम प्रद्युमन ऐं ॿियनि संगतियुनि खे चयो, मूंखे मुछूं ऐं ॾारी कान्हे, तंहिं करे स्त्रीअ जा कपिड़ा पहिराए कुझु कपिड़ा पेट ते ॿधी पोइ उन्हनि रखेश्वरनि वटि हली पुछूं त हिन गर्भ वारी स्त्रीअ खे पुटु ॼमंदो या धीउ, त ॾिसूं त ही छा था चवनि। प्यारा भक्तऊं, होवनहार जे वस थी प्रद्युमन ऐं ॿियनि जॾहिं अहिड़ी तरह रखेश्वरनि खां पुछियो त उन्हनि चयो त तव्हांखे श्याम सुंदर जे वंश जा थी ब्राह्मणनि सां अहिड़ी तरह मस्ख़री न करणु घुरिजे हा। जॾहिं उन्हनि छोकिरनि रखेश्वरनि जे मना करण ते बि उन ॻाल्हि जे जवाबु वठण वास्ते घणो हिठु कयो, तॾहिं हरी इच्छा सां दुर्वासा रखेश्वर कांवर जी खेनि इहो श्राप ॾिनो त उन पेट मां हिकिड़ो लोहीअ जो टुकड़ो पैदा थींदो जो श्याम ऐं बलराम जीअ खां सवाइ तव्हांजे सॼे कुल खे नास कंदो। प्यारा भक्तऊं, इहा ॻाल्हि ॿुधी प्रद्युमन ऐं ॿिया तमामु उदास थी पाण में चवण लॻा त ॾिसो, असां तमामु बुरो कमु कयो जो ब्राह्मणनि खे ॾुखोए उन्हनि जो श्राप पाण ते खणियो। ईअं चई प्रद्युमन श्याम जे पेट ते जे कपिड़ा वेरिया पिया हुआ से खोलिया त कपिड़नि जे अंदरां हिकिड़ो लोह जो नंढिड़ो टुकड़ो निकितो। इहो अचरज ॾिसी हू सभु डिॼण लॻा ऐं राजा उग्रसेन जी सभा में जिते श्याम ऐं बलराम ऐं ॿिया वॾा यदुवंशी वेठा हुआ तुन खे उहो लोह जो टुकड़ो ॾेखारे श्राप ॾियण जो सॼो हाल चई ॿुधायो। इहा ॻाल्हि ॿुधी राजा उग्रसेन सभिनी यदुवंशियुनि समेत सोच करे पाण में इहा सलाह कई त हिन लोह खे लोहार खां ॿोरो कराए समंदर में विझाए छॾणु घुरिजे, जंहिं करे श्राप जी पार न रहे। इहा ॻाल्हि वीचारे राजा उग्रसेन श्याम सुंदर खां पुछियो, तव्हांजो कहिड़ो इरादो आहे? जगत पिता अगम ॼाणंदड़ श्राप जो हाल ॿुधी मन में ख़ुशि थी चयो त तमामु चङो, जीअं यदुवंशी चवनि था तीअं करियो। एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, श्री कृष्ण त्रिलोकी नाथ खे इहो श्राप टारणु कठिन न हो, पर संदसि मर्ज़ीअ सां इहा ॻाल्हि थी हुई, तंहिं करे हिन का बि तजवीज़ न कई। यदुवंशियनि ॿोरो वञी समंदर में विधो ऐं हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो जो बचियो हो तंहिंखे बि समंदर में उछले पंहिंजे घर हलिया आया। प्यारा भक्तऊं, श्री कृष्ण भॻवान जी मर्ज़ीअ सां उहो टुकुर हिकिड़ी मच्छी ॻई वई ऐं उन मच्छीअ खे हिकिड़े मुहाणे ॼार में फासाए जॾहिं उन जो पेट चीरियो तॾहिं उहो टुकुर निकितो। हिन उहो टुकुर तीर जो मों ठाराहे पाण वटि रखियो ऐं जंहिं हंधा लोह खे लोहार ज़रा कयो हो उते समंदर जे किनारे हिकिड़ो घास सरपत नाले जंहिं जूं हॾियूं ठहनि थियूं सो पैदा थी वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय पहिरियों संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।